भले खे मुंहुं ॾेई रहियो आहे, उन में ज़रूरत आहे त समूरियूं सियासी पार्टियूं डायलॉग तरफ़ पासे अचनि ऐं गॾिजी वेही करे मसइलनि जो हल कढनि। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल नज़र अचे पई, जेको गरम माहौल नज़र अचे पियो, ऐं ख़ासि करे गुज़िरियल कुझु ॾींहंनि दौरान जेके सियासी डेवलपमेंट्स थियूं आहिनि, उनखां पोइ तलख़नि में ऐं छिकताण में वेतर तमामु घणी वात थी आहे। उनखां पोइ डायलॉग्स जूं जेके समूरियूं उमेदूं या इम्कान चइजनि, उहे हाणे ख़तमु थींदे नज़र अचनि पिया। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त सदर मुमलिकत ऐं वज़ीर आज़म विच में नाज़रीन लफ़्ज़ी जंग हलंदड़ आहे, हू आम्हूं साम्हूं नज़र अचनि पिया। उनखां सवाइ जेकर असीं ॾिसूं था त उहे इदारा हुजनि या उनखां सवाइ जेके वफ़ाक़ी काबीना जा मेंबर्स आहिनि ऐं ऑपोज़िशन पार्टी जा जेके अॻुवान आहिनि, उहे पिणु आम्हूं साम्हूं नज़र अचनि पिया। ही मामला केॾांहुं वधनि पिया, ही छा ईंदड़ ॾींहंनि में थी सघे थो, इन मामलनि जे नतीजे में कीअं समूरी सूरत हाल खे हैंडल कंदियूं असांजूं पार्टीज़, उन्हनि जे वटि कहिड़ो प्लान आहे, उन ते जेके प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि, जो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे सीनियर अॻुवान आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तालुक़ु आहे, डॉक्टर करीम ख्वाजा साहब कराची स्टूडियो में वक़्तु कढियो आहे, मूंसां गॾु मौजूदु आहिनि। सर वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। एजाज़ महर साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि, प्रोग्राम में मूंसां गॾु शरीक आहिनि। ऐं उनखां सवाइ नाज़रीन नून लीग सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻुवान आहिनि सिद्दीक़ुल फारूक साहब, उहे पिणु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम में मूंसां गॾु शरीक आहिनि। कोशिशि कयूं था त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ जो कि प्रोग्राम में शामिलु कयूं। अव्हांखे भलीकार चवंदसि हिन प्रोग्राम में। मुंहिंजी इजाज़त सां डॉक्टर साहब अव्हां खां आगाज़ कयां थी प्रोग्राम जो। सूरत हाल अव्हांजे साम्हूं आहे, तमामु ज़ाहिर आहे, उनखां कोई इनकार हिन वक़्तु न पियो करे त जेके बहरान आहिनि मुसलसल वधनि पिया, उनजो हल बि हर को ॿुधाए पियो त असांखे गॾिजी करे वेहणो पवंदो, असांखे गॾिजी करे सोचणो पवंदो। पर जॾहिं प्रैक्टिकल उनजे अमल जी ॻाल्हि थी अचे त उन में को तयारु नज़र कोन पियो अचे। नाज़िया महिरबानी। सभ खां पहिरीं त इहो अफ़सोसनाक ऐं अनफॉर्चुनेट आहे त चीज़ूं इलाही गंभीर आहिनि ऐं मसइला हल कोन पिया थियनि। ऐं इहे ई हालात जेके सो प्रीवियसली 77 में बि हुआ, जॾहिं PNA और पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई, ऐं पोइ आख़िर में जनरल ज़िया जो सुको मार्शल ऐं संगीन क़िस्म जो मार्शल लॻो। पाकिस्तान में जेके हालात आहिनि उहो के सुठा कोन्हनि, ऐं नेचुरली अगरि पॉलिटिकल पार्टीज़ खे खपे या उन्हनि जो वे आउट इहो आहे त थ्रू पार्लियामेंट डायलॉग्स थियनि या बिटवीन देम डायलॉग थियनि। ऐं अगरि उहो नथो थिए त पोइ इलाही प्रॉब्लम्स, पोइ त तव्हां सम्झो त जेकॾहिं हालात इलाही ख़राबु था थियनि ऐं हिते हालात इंटरनेशनली बि हालात ख़राबु कया पिया वञनि। मसइलनि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं PNA जी टॉक्स ठही पिए, पर उहो टॉक्स खे जेको सबोटाज जनरल ज़िया कयो, पर पोइ अॻिते ख़बर पई त इंटरनेशनल एजेंडा हुई रूस खे ऐं जेको अफ़गानिस्तान में अमेरिका खे जेको आहे सो जंग विड़णी हुई कोल्ड वॉर जे हिसाब सां। इहे ई हालात तव्हां ॾिसो त जॾहिं नवाज़ शरीफ़ इक़्तिदार में हो 99 में, एॾा वॾा हालात कान हुआ। प्राइम मिनिस्टर खे अख़्तियार आहे की आर्मी चीफ खे हटाए सघे थो, पर परवेज़ मुशर्रफ जेके हरकतूं कयूं ऐं टेक ओवर कयो, ओॾी महिल शयूं नंढियूं नज़र पियूं अचनि भई नवाज़ शरीफ़ हटाए पियो, चए थो मूंखे चओ त रिज़ाइन कयां, पर वरी ख़बर पई त 9/11 थी वियो ऐं इंटरनेशनली अफ़गानिस्तान में या पाकिस्तान फ्रंटलाइन स्टेट थी वियो। हिन वक़्तु बि जेकी यूक्रेन में जंग हली रही आहे, रशिया ऐं यूक्रेन, इंटरनेशनल ऐं ख़िते जा हालात अहिड़ा आहिनि। पाकिस्तान में इहे हालात या त इंटरनेशनली को वॾो हादसो थियण वारो आहे, डेमोक्रेसी या जेको आहे पार्लियामेंट जे ख़िलाफ़ु, इहे शयूं फ़िलहालु तमामु कंफ्यूज़ड आहिनि। पर एज़ अ पॉलिटिकल वर्कर, बिकॉज़ इहो जेको मार्शल आर्ट ज़िया जो असां ॾिठो, परवेज़ मुशर्रफ जो वक़्तु ॾिठो, इन हिसाब सां असांखे चीज़नि खे ठाहिणो पवंदो। ऐं नो डाउट के जेको आहे सो PTI हिकिड़ी फासिस्ट पार्टी आहे, ऐं PTI जे लाइ हर माण्हू सां इवन शैतान सां बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, पर पॉलिटिकल पार्टी सां न ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। इन जो वे आउट कुझु न कुझु असांखे कढणो पवंदो। पर जेकॾहिं इहे चीज़ूं लॉन्ग टर्म में वयूं त इहा जेका लंबी जदोजहद जेके थींदियूं आहिनि मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु, उन वक़्तु बेनज़ीर भुट्टो शहीद हुई, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेल में हो, पोइ शहादत कयो वियो। हीअ जेका परवेज़ मुशर्रफ जे दौर में बि हिकिड़ी वॾी कारी रात हुई ऐं उनमें बि 8-9 साल डिक्टेटरशिप रही। उनमें बि पॉलिटिकल पार्टीज़ जूं क़ुर्बानियूं हुयूं, जलावतनियूं हुयूं सभिनी लीडर्स जूं। आख़िर में बेनज़ीर खे शहीद थियणो पियो इन चकर में, इन मसइले जे लाइ।
त एज़ अ सियासी वर्कर आउं सम्झां थो इन जो वे आउट असांखे कढणो पवंदो ऐं अगरि न कढियोसीं त असां लाइ प्रॉब्लम्स वधंदा। ठीक करीम ख्वाजा साहब, वहाँ तारीखी पस मंज़र पर नो सिद्दीकुल फारूक साहब, आपकी तरफ आऊँगी। आपने मौक़िफ़ सुना डॉक्टर साहब का, उन्होंने 77 का जिक्र किया कि हालात जो उस वक्त थे इस वक्त भी वही सूरत हाल नज़र आ रही है, लेकिन 77 में भी हमने जो हम देखते हैं तारीख को, जब हम उसका मुशाहिदा करते हैं, उसको पढ़ते हैं, तो उसमें नज़र आता है कि उस वक्त भी जो बदतरीन किस्म का माहौल था उसमें भी मुज़ाकरात की कोई ना कोई गुंजाइश निकल गई। तो अब क्यों मामला पॉइंट ऑफ नो रिटर्न से आगे जा चुके हैं, ऐसा क्यों समझती है मुस्लिम लीग नून? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुस्लिम लीग नून तो ऐसा न समझती, लेकिन इसका क्या इलाज है कि एक तरफ पीटीआई और उसका लीडर इमरान खान फौज को मुदाखलत की और अपने हक में मुदाखलत की दावत देता है। सुबह शाम उन्हें कहता है कि न्यूट्रल न रहें, सुबह शाम उन्हें कहता है इलेक्शन कराएं, ये करें वो करें। उधर मुसल्लह अफवाज के खिलाफ ये पैगाम चलवाते हैं कि सिपाही से लेकर ब्रिगेडियर तक जनरल्स के अहकामात न माने। उधर आप ये इन्होंने काफ़ी दिन हो गए हैं सोशल मीडिया पे फौज के खिलाफ ये एक मुहिम चला रखी है, यानी ये पाकिस्तान के दिफा को तबाह करने की ये साजिश कर रहे हैं। उधर साथ उन्हें दावत देते हैं कि आप मेरे हक में मुदाखलत करें। उधर उन्हें ये कहते हैं कि आप हमारी डिक्टेशन अगर मानोगे तो फिर मुज़ाकरात होंगे। मुज़ाकरात अगर कौमी होने हैं उसमें प्री कंडीशन नहीं होती, पेश की शर्त नहीं होती, उसमें एक एजेंडा होता है कौमी और उस पर बात होती है। सब बराबर के कोई आप रुकन या बराबर की पार्टियां होती हैं, सब उसमें हिस्सा लेते। अब इसमें से कोई एक बात ऐसी नहीं इस पर पीटीआई कोई आईनी मुतालबा कर रही हो, आइन के मुताबिक चलने की कोशिश कर रही हो या मुल्की मफाद का उसे एहसास हो। यूं ही वो हुकूमत में लाए गए तो उन्होंने आते ही सीटैक बंद कर दिया, उन्होंने दोस्त ममालिक से ताल्लुकात खराब कर लिए। ये सारा कुछ क्या था? ये पाकिस्तान की मफाद को तो नुकसान पहुंचाना था। इसलिए मैं ये समझता हूँ कि अगर पीटीआई का एजेंडा ये है जो अब सामने आ रहा है, तो ये एजेंडा तो पाकिस्तान की किसी तरह भी मफाद में नहीं। अब इस एजेंडे को सामने रखते हुए बाकी तमाम पार्टियों को, बाकी तमाम स्टेक होल्डर्स को मिल बैठ के रास्ता निकालने की कोशिश करनी चाहिए। और अगर एक लास्ट वार्निंग या लास्ट अटेम्प्ट, आखिरी कोशिश के तौर पर एक एजेंडा बना के कौमी और पीटीआई को दावत दे दें कि अगर इन पॉइंट्स पे आके बैठ के बात करनी है तो ठीक, नहीं तो आपकी मर्जी, और एक तारीख भी मुकर्रर कर दें। और अगर वो नहीं आती तो फिर उसके बाद एक फाइनल लाया अमल जो है, हतमी लाइन ऑफ एक्शन, वो इन्हें जो है वो उसका फैसला कर। ठीक एजाज साहब, अवां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? जेका ॻाल्हि डॉक्टर साहब कई ऐं डॉक्टर साहब सिद्दीकुल फारूक साहब उहा ई ॻाल्हि कनि पिया त हाणे हिकिड़ो फाइनल असांखे लाहे अमल ठाहिणो पवंदो, पर हिन वक़्त ताईं हुकूमत बदस्तूर उहो वे आउट कढण में नाकाम नज़र अचे पई। होॾां असां ॿिए सूरत हाल ॾिसूं पिया त ऑपोजिशन पिणु दाहूं करे पई, जंहिंमें ख़ासि करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ॼाणाए पई त ही आइन जी पासदारी जी ॻाल्हियूं कनि था, पर जॾहिं मामरा असांजे पासे जा हुजनि था त उते आइन जे जा जेके मामरा आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ करण जो सिलसिलो बि जारी आहे। कीअं वधंदा इहे मामरा अॻियां? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त ही जेको बहस पियो हले त गवर्नमेंट की चाहे त हिकिड़ो कंप्रीहेंसिव रिफॉर्म्स जे हवाले सां मुज़ाकरात थियनि, टाक्स थियनि, उन में तव्हां पंहिंजा मुआशी एजेंडा जे हवाले सां जेके हिकिड़ा गोल सेट कयो त उनखे का बि हुकूमत तब्दील न करे, बल्कि मुतफ़िक़ा तौर ते हिकिड़ियूं शयूं हुजनि। इहो ई सर्वाइवल जो हिकिड़ो दग आहे। ऐं पीटीआई बि चवे त न सिर्फ़ु इलेक्शन ते असां ॻाल्हाए सघूं था ऐं इलेक्शन ई उन मसइले जो हल आहे। पर ॻाल्हि इहा आहे त सुभाणे जेकॾहिं इलेक्शन थिए थी, उन में तव्हांखे मतलूबा रिज़ल्ट नथा मिलनि पिया ऐं तव्हां हाराए था वञो, त इन ॻाल्हि जी कहिड़ी गारंटी आहे त तव्हां नतीजा क़बूल कंदो? ऐं जेको हुननि हिकिड़ो रस्तो पंहिंजे लाइ चूंडियो आहे त भई सियासत नालो ई जेको आहे उहो ॻाल्हियुनि जो हूंदो आहे, टेबल टॉक्स जो हूंदो आहे, आर्ट पॉसिबल जेको आहे न, आर्ट ऑफ पॉसिबल जो नालो हूंदो आहे पॉलिटिक्स।
त उन पासे तव्हां अचो ई कोन था। ऐं PTI जा काफ़ी दफ़ा माज़ी में अहिड़ा मामला थिया जेके हुकूमत सां राब्ता बि थिया, ॻाल्हियूं बि थियूं, ऐं उन खां पोइ आख़िर में उन्हनि जवाबु इहो ॾिनो त जी इमरान ख़ान साहिबु इहा ॻाल्हि नथो मञे, उहो थो चवे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां इलेक्शन अनाउंस कयो। त इलेक्शन अनाउंस करण खां पोइ जहिड़े तरीक़े सां तव्हां गवर्नमेंट जी ॻाल्हियुनि जो या ख़दशनि जो इज़हार जेको कयो त अफ़रा तफ़री वारो माहौल पैदा थींदो। ऐं हिन मुल्क में जेके इलेक्शन जे हवाले सां माज़ी जा तजुर्बा रहिया आहिनि त अॻु में इलेक्शन सूबाई अलॻि थींदी, क़ौमी अलॻि थींदी, पोइ वरी जेका पार्टी क़ौमी अॻु पहिरीं इलेक्शन में खटींदी त ॿी हुन में इन्फ्लुएंस कंदी। त इहे सभु तजुर्बनि खां पोइ हाणे अरबी तरमीम में जहिड़े तरीक़े सां हिकु ई ॾींहं ते इलेक्शन कराइण जे हवाले सां शयूं तय थियूं आहिनि त दुनिया में ईअं थिए पियो, इंडिया में बि थींदो आहे त कंहिं बि रियासत जो इलेक्शन जेको आहे उहो कंहिं ॿिए वक़्तु थींदी आहे ऐं कंहिं रियासत जी कंहिं वक़्तु थींदी आहे। पर असां वटि उहो न सियासी कल्चर जुड़ियो आहे, न उहो डेमोक्रेटिक हिकिड़ी बर्दाश्त ऐं जेको हिकिड़ो तसलसल आहे सिस्टम जो, उन जे हवाले सां असां वटि उहा बुर्दबारी, उहा सहप आहे ई कोन। ऐं ख़ासि करे जहिड़े तरीक़े सां PTI हिन पॉलिटिक्स में आई आहे उन खां पोइ घर घर में जहिड़ो आहे ऐं हिकिड़ी बदतमीज़ी तूफ़ान आहे, अदम बर्दाश्त जो हिकिड़ो माहौल आहे। त अहिड़े माहौल में जेकॾहिं तव्हां पंजाब असेंबली ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी अॻु में इलेक्शन करायो था ऐं पुराणी आदमशुमारी ते करायो था त डेफिनेटली हुन जा प्रॉब्लम थींदा। ऐं सुभाणे जॾहिं वरी ॿियनि सूबनि में इलेक्शन थींदी या जेका त उन में बि इन्फ्लुएंस कंदा। ज़ाहिर आहे त पंजाब ऐं KP जो आहे उहो तक़रीबन 65% ऑफ द कंट्री आहे पॉपुलेशन। त उनखे तव्हां अलॻि सां हिकिड़े ॿिए कानून तहत कीअं था ट्रीट करे सघो। ऐं जेके मुल्क में हालतूं आहिनि उन मुताबिक़ मां सम्झां थो त थोरी हिकिड़ो जेको हूंदो आहे माण्हू खे त बाबा कुझु हिकिड़ी बुर्दबारी जो मुज़ाहिरो करे, उहा शइ नज़र कोन थी अचे पई। त अल्टीमेटली अहिड़नि मामलनि में ज़िम्मेवारी गवर्नमेंट जी घणी हूंदी आहे, पर ज़िम्मेवारी गवर्नमेंट बि आख़िर जेको आहे त उहो केसि ताईं माना ज़ाहिर आहे हू बि हिकिड़ो झुकण जो तासर नथा ॾियणु चाहिनि। त मां सम्झां थो त हिन में हिन रियासत जा जेके बि स्टेक होल्डर आहिनि उन्हनि सभिनी खे गॾिजी वेहणो पवंदो। पर इहो बि अजीब इतफ़ाक़ आहे त इमरान ख़ान साहिबु कंहिंखे बि कुझु नथो सम्झे पियो ऐं हू पंहिंजे पॉपुलरिटी जे हुन वेव में सम्झे थो त मां तमामु सभिनी खां मथे आहे। जहिड़े तरीक़े सां असां ॾिसूं था त ट्विटर ते ट्रेंड हलनि था फ़ौज जे ख़िलाफ़ु या मुख़्तलिफ़ इदारनि जे ख़िलाफ़ु, जेकॾहिं हुनजे हक़ में फ़ैसिला नथा अचनि त इवन अदलिया खे बि रगड़ो ॾियण खां देरि नथा कनि। त मां सम्झां थो त इहो जेको रवैयो आहे पहिरियों त हिनखे ठीकु करिणो पवंदो। पर फ़िलहाल जेको मौजूदा गिवन सिचुएशन आहे या ईंदड़ कुझु महीना आहिनि उन्हनि में मूंखे नथो लॻे त को अहिड़े क़िस्म जो थींदो। ऐं जहिड़े तरीक़े सां अदलिया तव्हां ॾिसो त रोल प्ले करे पई ऐं 7 ज़मानतूं 5 ज़मानतूं हिकिड़े ॾींहं में ऐं हिकिड़े कलाक में इमरान ख़ान जो इंतज़ारु राति ताईं देरि सां ई थिए थो पियो। त इहो जेको प्रिफरेंशियल ट्रीटमेंट इमरान ख़ान साहिब खे अदलिया जी तरफ़ां मिले थो उन ते बि तनक़ीद पई हले। त इन्हनि शयुनि सां ख़ुदि उहे इदारा बि तकरारी बणिबा था वञनि। त सभिनी खे पंहिंजे रवैये ते नज़रसानी करणी पवंदी। ऐं असांजो लिखत में आईन आहे, सभिनी इदारनि जूं हदूं तयन थियल आहिनि त एग्ज़ीक्यूटिव पंहिंजे हद में रहे, अदलिया पंहिंजे हद में रहे, फ़ौज पंहिंजे हद में रहे। त तॾहिं ई इहे मामला कंहिं तरफ़ बहितरी जी उमेद खां पैदा थींदी नज़र ईंदी। बाक़ी जेको जंहिं तरीक़े जंहिं डगर ते ई शयूं हलनि थियूं पियूं त उन्हनि मां मूंखे त घटि में घटि का अहिड़ी उमेद कोन थी नज़र अचे त को फौरी तौर ते शयूं बहितरी जे तरफ़ वञनि। ठीकु एजाज़ साहब, फौरी तौर ते शयूं बहितरी तरफ़ ईंदे नज़र कोन पियो अचनि। एजाज़ साहब जो तजियो समूरी सूरत खे वठी ऐं ज़ाहिर आहे हर को माण्हू महसूस भी करे थी इहा शइ। पर डॉक्टर साहब अदालती फ्रंट जो उन्हनि ज़िक्र कियो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको रद्दमल ईंदो रहे थो मुख़्तलिफ़ मामलनि ते, उहे उमेद बि लॻाए वेठा आहिनि ऐं उहे इहा ॻाल्हि बि कनि पिया त असां वटि हाणे हिकिड़ो ऑप्शन असांखे नज़र अचे पियो जितां असांखे आसरो आहे, उमेद आहे। अदालती फ्रंट ते जहिड़े रीति मामला अॻियां वधनि पिया उन ते हुकूमत छा पई सोचे ऐं कीअं उनखे काउंटर करण जो सोचे पई? ॾिसो, ॿ ॻाल्हियूं आहिनि त अॼु हिनखे 7 केसिस में इस्लामाबाद हाई कोर्ट ज़मानत ॾिनी ऐं उन खां पोइ अॼु जेको आहे सो इहो जेको डिसीशन जेको थियो 3 वर्सिस 2 जो उनजो डिसिडेंट नोट जेको मंसूर अली शाह जस्टिस ऐं जस्टिस मंदोखेल जो आयो आहे। हाणे अगरि उहो डिसिडेंट नोट अगरि पढ़िजे त हीअ जेका पिटीशन PTI जी जेका हिननि कई आहे इलेक्शन जे लाइ
तो उनजी अहमियत कान थी रहे, उनजी जजमेंट डिसीजन नोट खे अगरि ॾिसिजे, कानूनी माहिर वधीक खुलासो करे माण्हुनि खे ॿुधाए सघनि था, मूं जेको पढ़ियो आहे इन हिसाब सां। त हाणे ही जेके ॾिसो बिल्कुलु बिल्कुलु एजाज़ महर जी ॻाल्हि सां ऐं इतफ़ाक़ थो कयां, ऐं सिद्दीक़ुल फारूक साहिबु इतफ़ाक़ थो कयां, हिन खे हिकु स्टेप अॻियां वधी करे चवां थो त ही जेको आहे सो जहिड़ो बज़ाहिर त इमरान ख़ान जेको हर चीज़ खे निगेट थो करे, नथो मञे, ऐं यकीनन इमरान ख़ान खे कुझु हल्कनि जी, कुझु इदारनि जी विदिन उनखे सपोर्ट आहे, पर हिन खे लार्जर सेंस में अगरि तव्हां ॾिसो 2-4 ॾींहंनि में जेको जहिड़े नमूने प्रोपगेशन अमेरिकन कांग्रेस जी हले पई या अमेरिकन तरफ़ां जेके चीज़ूं अचनि पियूं, पोइ उहो सच आहिनि ग़लति आहिनि जेके असां सोशल मीडिया आहिनि अख़बारुनि में ॾिसूं पिया, त इहो हिकिड़ो इंटरनेशनल एजेंडा तहत बि कमु थिए पियो। ऐं पाकिस्तान में मूं पहिरीं फर्स्ट सेकेंड में इहो चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं PNA जा टॉक्स थिया पिए ऐं सबोटाज थिया। हेॾां जेको सो नवाज़ शरीफ़ साहिबु को वॾो जुर्म कोन कयो हो, हुनखे पावर हो एज़ अ प्राइम मिनिस्टर खे आर्मी चीफ खे हटाए छॾे, पर मार्शल लॉ लॻी वियो, ऐं उहो 9/11 खां पोइ चीज़ूं सम्झ में अची वियूं। हीअ जेको अॼुकल्ह इंटरनेशनल यूरोप में जेका गड़बड़ हले पई, ऐं रूस जे ऐं यूरोप जो जेको झगड़ो ऐं अमेरिका जो हले पियो, ऐं हिन ख़िते में डिस्टेबलाइज़ेशन अफ़गानिस्तान जी, सेंट्रल एशिया जी, इहे सभु चीज़ूं आहिनि। हिन ख़िते जा जेके हालात आहिनि उहे बज़ाहिर चीज़ूं कंफ्यूज़ड आहिनि। हाणे ॾिसो न, हिंदुस्तान में तव्हां ॾिसो 3 ॾींहं पहिरीं राहुल गांधी खे हिकिड़ी अदालत 2 साल जी सज़ा ॾिनी आहे की हुन जेको लफ़्ज़ के चया, हुनखे जेको आहे सो ज़मानत मिली वई आहे, 2 साल वारनि सज़ा खे मिलंदी आहे, पर हुनजी सीट वई हली जेका लोकसभा जी, ऐं हाणे नेक्स्ट इलेक्शन में आया हुनखे पार्टिसिपेट करणु ॾींदा। माना कांग्रेस सॼी हिकिड़ी प्रोग्रेसिव या हुन सां गॾु जेके लेफ्ट जी पार्टियूं आहिनि या तरक़ी पसंदि पार्टियूं आहिनि, उनजो रस्तो ब्लॉक थी वियो न हिकिड़ी तरह सां। कांग्रेस वरी बि 10% 12% वोट्स थी खणे, सीटूं खणे थी, त उते राइट विंग खे चांस मिली वियो। हिते तव्हां फाशिस्ट इमरान ख़ान खे अलाए छा, तव्हां ॾिसो ट्रम्प खे 3 ॾींहं पहिरीं ट्रम्प जो तव्हां ॾिसो, ट्रम्प चए थो आउं अदालत खे न मञंदुसि, अगरि मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाई त आउं हीअ कंदुसि, ऐं आउं रिपब्लिकन में अलाउंस कंदुसि, जेकॾहिं न त आउं इलेक्शन विढ़ंदुसि। सॼो की डॉन में आयो त आउं पॉलिटिकल थी करे इलेक्शन विढ़ंदुसि। त दुनिया में इहा जेका वेव आहे 1920 में अची चुकी आहे, जॾहिं मसोलिन ऐं हिटलर वारा आया हुआ, ऐं स्पेन में जेको डिक्टेटर आयो फ्रांको, इहा वेव वरी इंटरनेशनल सीनरियो ते राइट विंग्स फाशिज़म तहत हले पई। त ख़ुदा करे इहा चीज़ हाणे मॉडर्न वर्ल्ड जेको इलाही तरक़ी करे वियो आहे, उहा चीज़ न थिए, पर बज़ाहिर इहो इमरान ख़ान में हेॾो दमख़म मूंखे नज़र कोन थो अचे एज़ अ पॉलिटिकल वर्कर। हुन पोयां जेके सो के क़ुवतूं आहिनि, के इदारा आहिनि, को इंटरनेशनल चीज़ूं आहिनि जेके अॻिते हली सम्झ में ईंदी, पर मुंहिंजो तालुक़ु हिकिड़े नंढे सूबे सां आहे। सम्झां थो त चीज़ूं अगरि ठही वञनि त बहितरु आहे, न त सिंध, बलोचिस्तान ऐं KP ऐं पंजाब जे मज़लूम आवाम खे ज़रूरु नुक़सानु थींदो। बाक़ी पंजाब जे हिकिड़ो अपर क्लास या अपर मिडिल क्लास या पंजाब जा उहे जेके पावर एलीट्स जेके मुख़्तलिफ़ इदारनि में, उनखे ज़रूरु फ़ाइदो थींदो। हर डॉक्टर साहब इन ई पॉइंट खे अॻियां वधाईंदासीं कि मुख़्तसिर ब्रेक मूंखे वठिणो आहे। डॉक्टर साहब जीअं ॻाल्हि कई त शयूं अगरि ठही वञनि तमामु बहितरु थींदो, पर इहो ई सुवालु आहे त शयूं कीअं ठहंदियूं ऐं कीअं हुनजा कहिड़ा वेस थी सघनि था, उन ते केरु सोचे बि पियो या न पियो सोचे, उन ते नाज़रीन गुफ़्तगू कंदासीं ब्रेक खां पोइ। ब्रेक मुख़्तसिर वठूं था, वापसि अचूं था जल्दी। वेलकम बैक नाज़रीन, पूरा ॿीहर वहाँ के प्रोग्राम में भलीकार था चऊँ। ब्रेक खां अॻु डॉक्टर साहब जो मौक़िफ़ वहाँ ॿुधो। सिद्दीकुल फारूक साहब, आप क्या कहेंगे? डॉक्टर साहब का ये कहना है कि चीज़ों को अब ठीक होना चाहिए, नहीं तो बहुत नुकसान होगा, और उसका आने वाले दिनों के हवाले से हम उसकी अक्कासी को आइडिया इसको इमेजिन कर सकते हैं कि क्या मंजरनामा हो सकता है, लेकिन कैसे ये आगे चीज़ें बढ़ेंगी, चीज़ें कैसे ठीक होंगी? और ख़ास करके अभी बात भी हो रही थी कि हुकूमत की बहरहाल हर सूरत में ज़िम्मेदारी ज़्यादा होती है अपोजिशन से, तो इस वक्त वो हुकूमती बयानात हों, हुकूमती हैंडलिंग हो,
وہ ان پر بھی بڑے سوالات اٹھ رہے ہیں, بڑی تنقید ہو رہی ہے کہ ایسی صورتحال میں جب آپ سوچتے ہیں کہ ملک کو آگے لے جانا ہے, ملک کے مفاد میں کام کرنے, تو ان چیزوں کا بھی بڑا دھیان کرنا پڑتا ہے جو نہیں نظر آ رہا اس وقت. دیکھیے راجیہ, بالکل چیزوں کو ٹھیک ہونا چاہیے, اس میں تو کوئی دو رائے نہیں ہو سکتی. لیکن اگر میں نے ابھی بتایا نا, عمران خان جس طرح سے مسلح افواج کو تباہ کرنے کی کوشش کر رہا ہے, ملک کی معیشت کو تباہ کرنے کی کوشش کر رہا ہے اور وغیرہ وغیرہ. پولیس جو ہے وہ ایڈمنسٹریشن کو برباد کے اس پر پولیس پر پیٹرول بم جناب پھینکنا, پولیس پر جوابی آنسو گیس کے شیل پھینکنا, وہ پتہ نہیں کہاں سے انہوں نے اسمگل کر کے وہ لے کے آئے. تو یہ اس کا کیا مطلب ہے؟ اس کا مطلب ہے کہ ریاست کو ناکام کر دیا جائے, اور پھر خدا نخواستہ دشمن تو ساتھ بیٹھا ہے, دشمن چڑھ دوڑ. تو اس کا یہ مطلب ہے کہ عمران خان یا عمران خان کی جگہ کوئی دوسرا آ جائے, جب ریاست کے خلاف سازش شروع کر دفاعی طاقت کو تباہ کرنا چاہے, تو پھر اس کے ساتھ بیٹھنا کیا ممکن ہے؟ یا لوگ کہیں کہ نہیں مسلم اپنا حکومت کی ذمہ داری ہے, اس کو بٹھائے, وہ نہیں بیٹھتا. تو ٹھیک, اچھا آپ دیکھیں ساتھ عدالتوں کو دیکھیں, عدالتوں میں لائک مائنڈیڈ ججز آئے ہوئے ہیں, وہ 6 8 8 10 10 مقدموں میں. بھائی آپ یہ جو یہاں پیشی پہ یہاں عدالتوں میں چڑھ دوڑے, دروازے توڑ دیے, پولیس کو مارا, یہاں وہ 500 1000 آدمی 1500 یا 2000 آدمی لے کے آپ آئے. اب آج آپ آئے ہیں تو وہ کہاں ہیں 2000 آدمی؟ یہ چند دن پہلے آپ لاہور ہائی کورٹ گئے ہیں تو کدھر گئے وہ آدمی؟ کا مطلب ہے کہ آپ ملک کو ناکام کرنا چاہتے ہیں, اور یہ ایجنڈا تو ہمارے دشمنوں کا ہے. تو ایسے میں اگر عدالتوں میں لائک مائنڈیڈ ججز ہوں, جن چیزوں میں پیپلز پارٹی کے لوگوں پر جھوٹے مقدمے بنا جاتے ہیں, ان کے لیڈروں پر, ہمارے لیڈروں پر جھوٹے مقدمے بنا جاتے ہیں, ضمانت نہیں دیتے, یہی عدالتیں نگرانی کرتی ہیں, نیچے کی عدالتوں کے اختیارات سلب کر لیتی ہیں, اوپر نگران جج بن جاتے ہیں, ادھر کو پرواہی نہیں ہے. تو میرا یہ خیال ہے کہ بنیادی طور پر ہمیں اگر یہ کوئی اگلے 8-10 دن میں 15 دن معقول حل نہیں نکلتا, تو پھر میں نے جیسے پہلے بھی کہا کہ پارٹیوں کو بیٹھ کے فیصلہ کرنا پڑے گا. اگر فیصلہ نہیں کرتے تو پھر دیر ہو جائے. ٹھیک صدیق فاروق صاحب, تو اب تک یہ انتظار پھر کس بات کا ہو رہا ہے؟ کیونکہ بارہا ایسی باتیں اس سے پہلے بھی جب یہ معاملات ہوئے تو یہی کہا گیا کہ اب پارٹیز کو مل کر کوئی حتمی فیصلہ لینا ہوگا. کہیں کوئی پس پردہ کوئی معاملات چل رہے ہیں, کہیں سے کوئی انتظار ہے, دیر کیوں ہو رہی ہے پھر سارے معاملات میں؟ کیونکہ دن بدن جیسے جیسے یہ پولرائزیشن اور یہ معاملات اس طریقے سے بڑھ رہے ہیں, ملک کا تو بڑا نقصان ہو رہا ہے. فیاض عالم صاحب کی سربراہی میں وہ اپنا سول سوسائٹی کا وفد ہو, آپ ایسے جو اینکرز ہیں وہی سوال اٹھاتے ہیں کہ دیکھیں نا جی وہ حکومت کی ذمہ داری زیادہ ہوتی ہے, تو حکومت کو کچھ کرنا چاہیے. کچھ اور لوگ بھی کہہ رہے ہیں. تو میرا خیال ہے حکومت کرنے کے باوجود ان کی کوشش ہے کہ پھر ٹھیک ہے, ان لوگوں کو بھی اب پتہ چل جائے کہ بھائی یہ بندہ کی ویزا پر آنے والا نہیں ہے, وہ ڈکٹیشن دینا چاہتا ہے, وہ اداروں کو برباد کرنا چاہتا ہے, وہ دنیا کو بھی میسج دیتا ہے کہ جناب یہ نہ کریں, وہ IMF والوں کو بھی جناب یہی پیغام دیتے ہیں کہ جناب ان کے ساتھ ڈیل نہ کریں. تو یہ سارا جو کوئی کرے, حالانکہ جب یہ حکومت میں تھے تو بلاول بھٹو زرداری صاحب نے تو قدم بڑھاؤ عمران خان ہم تمہارے ساتھ ہیں. شہباز شریف صاحب نے جو ہے وہ پیشکش کی کہ جو ترامیم کرنی ہے, جو اصلاحات الیکشن میں کرنی ہے, وغیرہ اپنے رولز میں, ان کے لیے ہم تیار ہیں. انہوں نے کہا تھا کہ چلیے آئیے چارٹر آف اکانومی کے لیے بیٹھتے ہیں, اور بہت سی باتوں میں پیشکشیں کی. کرونا پہ انہوں نے اکٹھے ہوئے, انہوں نے کہا چلے اسٹریٹجی بناتے ہیں, تقریر کر کے عمران خان چلا گیا اور ایک بات نہیں سنی. اس لیے اور جب یہ PDM اور پیپلز پارٹی کی یہ حکومت جب آئی, انہوں نے اس وقت بھی شہباز شریف صاحب نے وزارت عظمیٰ کا حلف اٹھاتے ہی یہ کہا کہ جناب آئیے گرینڈ ڈائلاگ کرتے ہیں, اور وہ کہتے ہیں ہم نہیں کرتے. تو اس لیے یہ جو صورت ہے اس
कि हर आदमी को ये समझ आ जानी चाहिए कि ये बंदा कानून को भी हाथ में लेता है, आइन को भी हाथ में लेता है, ये बंदा मुसल्लह अफवाज को भी तबाह करना चाहता है, इंतजामिया को भी तबाह करना चाहता है, जिसका मतलब है कि रियासत बिल्कुल नाकाम हो जाए। अच्छा जी, अब अगर रियासत नाकाम हो जाए तो फिर क्या होगा? रियासत तो नाकाम नहीं होगी। ये मशरकी पाकिस्तान और मगरबी पाकिस्तान तो नहीं है कि दरमियान में 1600 किलोमीटर का फासला हो, जमीनी रास्ता ना हो, वहाँ फौज कमजोर हो, वहाँ की जो है आबादी जो इंडिया के साथ मिली हुई है गैर मुस्लिम, उसकी तादाद बहुत ज़्यादा हो, तालीम जो है वो उनके हाथ में हो, और फिर उन्होंने मुक्तिबानी के जरिए मुहिम चला दी हो और इंडियन फौजें जो है वो आगे बढ़ के आगे आ जाए, पाकिस्तान एटमी ताकत ना हो। अब ये सूरत हाल तो नहीं है ना, तो फिर मैं ये समझता हूँ कि और जो चंद दिन देखते हुए कि मुल्क को ज़्यादा नुकसान ना पहुँचे, अगर नहीं होता तो फिर फैसला करें। मैं जब फैसला करने की बात करता हूँ तो ये छोटी बात नहीं, ये बड़ी बात करनी पड़ती। ठीक, सिद्दीक़ उल फारूक साहब, उसका इज़हार राना सनाउल्ला साहब कर भी चुके हैं। एजाज़ साहब, जेका ॻाल्हि सिद्दीक़ उल फारूक साहब कई त बसि हाणे वधीक कुझु ॾींहं ॾिठो वेंदो ऐं इन मां लॻे पियो त ऐं जेके बयान बि साम्हूं आया आहिनि ख़ासि करे घरू वज़ीर जा, त उन मां लॻे पियो त हुकूमत पंहिंजो माइंड तयारु करे चुकी आहे। माइनस वारो जेको मामिलो हले पियो मुसलसल बहस है, ॾिसो उहो त हुननि जी त तयारी बिल्कुलु आहे, पर ॻाल्हि इहा आहे त हीअ डस्ट सेटल कीअं थी थिए उनखे ॾिसणो आहे। त हीअ जेको हाणे अॼु खां जेको सुप्रीम कोर्ट PTI जी उहा पिटीशन जेका पंजाब में इलेक्शन मुलतवी थी आहे, इलेक्शन कमीशन कई आहे, उनजी ॿुधणी शुरू थी आहे ऐं उनजी जेका बेंच जी कंपोज़िशन आहे उनजे हवाले सां कोई उनमें जज साहिबान आहिनि जिन ते माज़ी में तनक़ीद बि कंदा रहिया आहिनि, एतिराज़ बि कंदा रहिया आहिनि हुकूमत वारा। त जेकॾहिं अदलिया जो उहो को फ़ैसिलो PTI जे हक़ में अची थो वञे त उन सां अञा मुल्क में हिकिड़ो नओं बहरान पैदा थींदो ऐं उन सां जेको आहे त शयूं अञा वधीक ख़राबु थींदियूं ऐं बहरहाल उहो ॾिसिजे त उनजो कहिड़ो हल कढियो थो वञे पियो। पर मूंखे जेके शयूं पाइपलाइन में आहिनि उन्हनि खे जेकॾहिं ॾिसूं था त को मामला बहितरी तरफ़ कोन था वेंदे नज़र अचनि ऐं अल्टीमेटली ठीकु आहे, तव्हां गवर्नमेंट जेकॾहिं इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे बि अथी त उनखां पोइ छा मसइलो हल थी वेंदो? मां सम्झां थो त अञा मसइलो वधीक ख़राबु थींदो, ख़राबी तरफ़ वेंदो। त उन जो अल्टीमेटली जेको दाइमी हल निकिरी सघे थो उहो आहे टेबल टॉक ते, ऐं टेबल टॉक में इमरान ख़ान बिलीव नथो करे, हू सभिनी खां पाण खे सुप्रीम थो सम्झे पियो। जेसिताईं उनजी उहा सोच तब्दील न थींदी तेसिताईं जेको आहे ॻाल्हियुनि वारे पासे मामिलो न ईंदो। अॻु में मूं तव्हांखे ज़िक्र कयो त कुझु अहिड़ा काफ़ी मौक़ा हुया जिन ते खोड़ दफ़ा PTI जा माण्हू हिकिड़ियूं ॻाल्हियूं तइ करे विया जंहिंखां पोइ इमरान ख़ान उन्हनि खे वीटो करे छॾियो। त साॻे ई तरीक़े सां जीअं तव्हां पंहिंजे इंटरव्यू में ज़िक्र कयो त सदर साहिब जेको ख़त लिखियो आहे उहो बि डेफिनेटली के जेको हुन हलफ़ खयो आहे त उहो पार्टीज़न मथे जो आहे, पर उन खे पंहिंजो पाण खे इहो ख़त लिखण खां पोइ ॼण हिकिड़े क़िस्म जो पाण PTI में ॻणाए थो। त अहिड़े क़िस्म जूं जॾहिं शयूं थींदियूं डेफिनेटली त इहे इमरान ख़ान जे फरमाइश ते थियनि थियूं ऐं को इन आइसोलेशन न आहे या उन्हनि जी पंहिंजी का विल कोन्हे का। त इन सोच जे हवाले सां जेसिताईं इमरान ख़ान खे अदलिया मां सपोर्ट ईअं मिले थी, कल्ह खां मरियम नवाज़ बि जुडिशल इस्टेब्लिशमेंट जो टर्म पई यूज़ करे ऐं गवर्नमेंट जा माण्हू फेडरल मिनिस्टर जेके आहिनि उहे बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं कनि था। त जॾहिं तव्हां इदारा जेके आइनी इदारा आहिनि उहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी सोच रखंदा, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा, पब्लिक में कंदा, त इहो त हिकिड़ो अफ़रा तफ़री वारो माहौल पैदा करणु निशानी आहे ऐं उन जी तरफ़ शयूं वींदे नज़र अचनि थियूं। अलाह करे को अहिड़ी ॻाल्हि न थिए, पर असां हर कमु अलाह जे ज़िमे हणी छॾींदा आहियूं, पंहिंजी ज़िमेवारी निभाईंदा न आहियूं। त उन में मां सम्झां थो त शयूं बहितरी तरफ़ मूंखे नथियूं वेंदे नज़र अचनि, हिकिड़ो अफ़रा तफ़री वारो माहौल अञा वधीक ख़राबु थींदे नज़र थो। तमामु अहम पॉइंट एजाज़ साहब जेका ॻाल्हि कई त डस्ट सेटल कीअं थींदी, असीं ॾिठो त हिन खां अॻु पोइ 10-11 महीननि दौरान हुकूमत मुसलसल कवर बि वठंदी आई, पंहिंजी कारकर्दगी जिते जिते ॾेखारणी उते न ॾेखारण जो हिकिड़ो कवर इहो बि हो त हीअ मुसलसल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कुझु न का शइ कंदी रही आहे, जंहिं करे हुकूमत मुसलसल डाइवर्ट थींदी रही आहे पंहिंजे असुल कॉस खां या असुल सर्विस खां। त हाणे हीअ जेका ॻाल्हि आहे हुकूमत पंहिंजो माइंड तयारु करे वेठी आहे, नज़र बि अचे पियो, बयान बि ओड़ा अचनि पिया, पर हे छा हुन सां वाक़ई को मसइले जो हल निकिरंदो?
सम्झो पिया कोशिश करणु खपे, असां कयूं पिया, पर बरे सगीर जी हल छा असां सम्झो पिया त रुॻो इहो हिकिड़ो ई आहे त माइनस करे छॾिजे या न माइनस ते असां पीपल्स पार्टी बिलीव नथी करे। ठीकु चाहे जो इहो ज़िया जी सोच हुई त बाबा 90 ॾींहं में इलेक्शन थी नहीं, पंहिंजो मतलूबा नताइज माना भुट्टो शहीद न अचे, पर इलेक्शन 11 साल खां पोइ बि ठही पोइ पीपल्स पार्टी ऐं शहीद बेनज़ीर खटी वई। सो असां इन चीज़ ते बिलीव नथा कयूं इलेक्शन में जेको खटे, पर जेका ॻाल्हि आउं इहो चवां पियो त इमरान ख़ान जेको निगेट पियो करे उहो उनमें एॾी दमख़म कोन्हे, उन पोयां हिकिड़ो एजेंडा थी सघे थो हिते जो बि लोकल पाकिस्तान जे अंदरि बि ऐं इंटरनेशनल लेवल ते बि। परे सगीर में तव्हां ॾिसंदो पार्टीशन खां पहिरीं इलाही अहिड़ा मौक़ा आया जंहिंमें अगरि नेगोशिएशन कामयाबु थींदा त ब्रिटिश इंडिया छॾे वञे हा, माना कैबिनेट मिशन प्लान हो उहो एक्सेप्ट थियो, वरी टुटी वियो, ऐं उनखां पहिरीं बि इलाही कोशिशूं ठहियूं। मां सम्झाइण ख़ातिर इहा ॻाल्हि पियो चवां, पर इंटरनेशनली हिकिड़ो डिसीशन थी चुको हो त पार्टीशन थींदो, जेके हाणे डॉक्यूमेंट्स अचनि पिया ऐं उहो थियो। त ॾिसो हीअ जेको पाकिस्तान में जेके वाक़ियात जेके बि जनम वरिता आहिनि, जॾहिं खां मुल्क ठहियो आहे, पोइ असां सीटो सेंटो में छो वियासीं, असां जेको आहे अफ़गान वॉर में छो वियासीं, असां 9/11 में छो वियासीं, उहो हालात वक़्त सां घटि इंटरनेशनल एजेंडा जे तहत चीज़ूं ठहंदियूं आहिनि, इहो मुल्क ऐं जेको ख़िते जा हालात। इमरान ख़ान में मुंहिंजी इहा थ्योरी आहे त उनमें दमख़म कोन्हे, कुझु इदारनि जा माण्हुनि सां ॿधल आहिनि, मुख़्तलिफ़ इदारनि जा, कुझु क़ुवतूं उहो चाहिनि थियूं त बाबा ठाह न थिए, ॻाल्हियूं न थियनि, न त हुन PTI सॼी चाहे पई त ठाह थी वञे ऐं इलेक्शन्स बि थी वञनि जेको खटे, पर हू नथो चाहे। ऐं दुनिया जा हालात बि तव्हां ॾिसो पिया, तव्हां इन्हनि ॿिन्ही चीज़नि खे जोड़ियो त कुझु चीज़ निकिरंदियूं। हाणे इहे चीज़ूं जेके करण जो मतिलबु आहे माना हिकिड़ी मायूसी फैलाइणु, मां इन चीज़ ते बिलीव नथो कयां, पर नेगोशिएशन थियणु खपनि। ज़रदारी साहब जो ऐं पीपल्स पार्टी जो बिलावल साहब जो बि इहो ई ख़्यालु आहे त नेगोशिएशन थी नहीं, को खड़तेल निकिरे। जॉइंट सेशन में बि इहे ई चीज़ूं आहिनि। PTI जो हिकिड़ो वॾो हल्को जेको आहे सो चाहे थो त चीज़ूं ठहनि, पर हीअ नथो चाहे इमरान ख़ान। पोइ इमरान ख़ान जो वरी आउं रिपीटेडली थर्ड टाइम चवंदुसि की उन में त दमख़म कोन्हे, भई उहो सेंट्रल पंजाब ताईं आहे न, साउथ पंजाब बि कोन्हे, KP में बि उनजी 45 ऐं 55 वारो वञी करे रेशो वञी बचियो आहे, बलोचिस्तान सिंध कोन्हे, माना हीउ जेको कुझु करे पियो त इन माना हिकिड़ी ॿी चीज़ आहे न। ठीकु हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक वठंदा डॉक्टर साहब, ऐं इन खां पोइ गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं। नाज़रीन मुख़्तसिर ब्रेक, वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर मां प्रोग्राम में भली कार था चऊं। मूंसां गॾु नाज़रीन पैनलिस्ट मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब खे मां मौक़े ॿुधो ऐं डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि जेका ॻाल्हि बार बार कनि पिया, ॼाणनि पिया त ख़ान साहब में एतिरो दमख़म कोन्हे। असांजी कोशिशि ई नाज़रीन त PTI जो मौक़े बजो के प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कजे, पर शहज़ाद कुरैशी साहब खे असीं चयो होसीं अॼु के प्रोग्राम में जी कमिटमेंट हुई, पर हू उन बावजूदि हिते मौजूदु कोन्हनि। मूंसां गॾु जेके ॿिया पैनलिस्ट मौजूदु आहिनि, गुफ़्तगू उन्हनि सां अॻियां वधाईंदासीं। सिद्दीकुल फारूक साहब, अब जहाँ तक बात पहुंची है, आप कितना अग्री करते हैं डॉक्टर साहब की बातों से? वो ये समझते हैं कि इतना खान साहब में तो दमख़म नहीं है, इसके पीछे वो लोकल और इंटरनेशनल एजेंडा भी देखते हैं, और साथ साथ जो इससे पहले एजाज साहब ने बात की कि ये सब सारे मामला हुकूमत जो माइंड बना रही है वो तो कर लेगी, लेकिन उसके पीछे डस्ट को कैसे सेटल करेंगे? खुद मरीम नवाज साहबा बारहा ये बात कर रही हैं, जुडिशल इस्टेब्लिशमेंट का वो वर्ड यूज़ कर रही हैं, उसको कैसे आपने हैंडल करना है? उसकी क्या तैयारी है हुकूमत के पास, क्या प्लानिंग है? देखिए जी, पहली बात तो ये है कि प्लानिंग मेरे पास तो नहीं है, लेकिन जहां मुल्की मफाद ही सिर्फ नहीं बल्कि रियासत के वजूद को खतरात लाहक कर दिए जाएं। आप डॉक्टर साहब एक बात कह रहे हैं ना कि एक बैनुल-अक़वामी एजेंडा है, ये बंदा बैनुल-अक़वामी एजेंडे का उसका हिस्सा सबसे बड़ा जो है ये मोहरा पाकिस्तान के अंदर है, उसके लिए सपोर्ट भी पैदा की जा रही है। इसमें कोई शक नहीं कि ज़ाती हैसियत में उसने लॉन्ग मार्च करके देख लिया 25 मई वाला, उसने लाहौर से निकल के यहाँ आके ये जो गोली लगने का जो ड्रामा इसने किया है उसके बाद आके देख लिया, सारा कुछ करके देख लिया। अल्टीमेटली वो किस तरफ गया कि फौज को नुकसान पहुंचाए, पुलिस को नुकसान पहुंचाए और पाकिस्तान में इंतजामिया को, दिफाई सलाहियत को, सबको ये नुकसान पहुंचाने की
उसे साजिश शुरू कर। इसलिए मैं ये समझता हूँ कि जब ये सारे मामला सामने रखें, इस पे बैठ के आइन में गुंजाइश, आइन में इसका हल मौजूद है, आइन को सामने रखते हुए सिर्फ एक लास्ट अटेम्प्ट कर लें कि जनाब ये है एजेंडा, इस पे अगर आते हो तो आ जाओ। उस एजेंडे में मुल्क की सलामती हो, उसमें मईशत की बहाली हो, उसमें वर्किंग रिलेशनशिप पार्टियों के दरमियान हो, और उसमें इंतखाबात के लिए जो दहशतगर्दी हो रही है इस वक्त, जिस तरह मुसल्लह अफवाज फील्ड में है, जिस तरह बाकी फोर्सेस फील्ड में हैं, और वो अभी जो है वो दो बातें और ज़रूरी हैं कि सेंसस यानी मर्दमशुमारी भी हो जाए और हल्का बंदियाँ भी हो जाएं, वो भी ज़ाहिर लेती हैं 3-4 महीने 5 महीने ले रही हैं। तो इन सब को सामने रखते हुए अगर किसी एक फार्मूले जिस पे बाकी सारी पार्टियां मुतफिक होती हैं वो आ जाए, अगर नहीं तो फिर आइन इसके मुकाबले में जो हल सजेस्ट करता है फिर उस पर जाएं और उसके रास्ते में आने वालों का रास्ता भी रोक दें, चाहे वो अदलिया हो या कोई और। ठीक जी एजाज साहब, छा चवंदो सिद्दीकुल फारूक साहब ॻाल्हि कई त लास्ट अटेम्प्ट आहे ऐं पोइ उनजे पोइ न त पोइ जेको आइन असांखे हल ॿुधाए थो, पोइ जेके उन विच में इदारा बि अचनि था उन्हनि खे बि पोइ हाणे मुंहुं ॾियणो पवंदो। जी एजाज साहब, मुंहिंजो आवाज़ अव्हां ते पहुचे पियो? एजाज साहब मूंखे ॿुधो पिया? मां नाज़रीन राब्तो शायदि मुनक़तिअ थी वियो आहे। एजाज साहब सां कोशिशि कंदा सभु इहे राब्तो करण जी। ऐं आख़िर में डॉक्टर साहब तव्हां वटि ईंदसि, जेका ॻाल्हि सिद्दीकुल फारूक साहब कनि पिया उनखे अॻियां वधाईंदे हू ज़िक्र कनि पिया, अञा ताईं हू ॼाणाइनि पिया त लास्ट अटेम्प्ट जी स्टिल ज़रूरत आहे ऐं गुंजाइश बि मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु असीं जीअं पहिरियां बि ज़िक्र कयोसीं ऐं उनखां अॻु एजाज साहब इहा ॻाल्हि कई त पोइ हुकूमत छा कंदी। ज़ाहिर इदारा बि हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अचनि पिया ऐं अहिड़ो को मामिलो ईंदड़ ॾींहं में थी थो वञे त पोइ उन सूरत में हुकूमत जी कहिड़ी तयारी हूंदी ऐं हुकूमत खे ख़दशा कहिड़ा तंग पिया करनि। मरियम नवाज़ साहिबा बार बार जुडिशियल एस्टेब्लिशमेंट जो ज़िक्र कनि पयूं। बिल्कुलु उन जो हल इहो आहे त अल्टीमेटली जेको कॉन्स्टिट्यूशन में जेको वे आउट आहे उनमें लिखियलु आहे चीज़ूं, उहो ई असांखे सहारो वठिणो पवंदो ऐं उन सहारे में इलाही चीज़ूं हेठि मथे थी सघनि थियूं, पर इहो ई हिकिड़ो हल आहे। कुझु जाइनि ते कॉन्स्टिट्यूशन साइलेंट बि आहे, ही मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुनजा मेंबर्स बि इहा ॻाल्हि कंदा रहंदा आहिनि त कॉन्स्टिट्यूशन साइलेंट आहे ऐं अक्सरियत हिन हुकूमत वटि आहे कोन। न तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर इलाही चीज़ूं सिंपल मेजॉरिटी ते थी सघनि थियूं। इलाही चीज़ूं जेको सो उनमें तव्हांखे 2/3 मेजॉरिटी खपंदी आहे, त जेके चीज़ूं सिंपल मेजॉरिटी ते थी सघनि थियूं उहो त तव्हां सवलाई सां करे सघो था न। मसलन इलेक्शन जी डेट जेका आहे लेजिटमेट जेका आहे सा गवर्नमेंट ॾेई सघे थी अक्टूबर में, मतिलबु इहो त थी सघे थो। ॿी जेका आहे सा केयरटेकर गवर्नमेंट बि ठही सघे थी, PTI वारा अची विया आहिनि। ऐं टी जेका आहे सा ॻाल्हि आहे त इलेक्शन पंहिंजे वक़्तु हीउ जेको आहे अदलिया में पियो आहे, अॼु जेको डिसिडेंट नोट आयो आहे जेको उन में मंसूर अली शाह ऐं मंदोखेल साहब जज साहब उन्हनि जेको आहे सो डिसएग्री कयो आहे, त उन स्टेटमेंट खां पोइ इलाही कॉन्ट्रोवर्शियल्स ऐं इलाही चीज़ूं उभरनि थियूं। उन जी जेका इंटरप्रिटेशन जेका अचे पई त जेको हीउ जेको केस हले पियो उहो हली नथो सघे, जेका वकील था चवनि। तव्हां सुभाणे डिस्कस करे सघो था, पर उन ते बि कानूनी माहिर हुजनि, कानूनी विरहायल नज़र अचे थो। हाणे उन में इहो इंटरप्रिटेशन पंहिंजी आहे, इंटरप्रिटेशन पंहिंजी असांजे ज़ाहिर आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे त इन सां हीउ फ़ैसिले ते वॾो तमामु गहरो असर थींदो हिन जो। पर हू सम्झनि पिया त हाणे ॿियो त कम से कम पीपल्स पार्टी त पंहिंजो पार्लिमानी बोर्ड बि पंजाब में ठाहे छॾियो आहे। अदालत जेको फ़ैसिलो कंदी असां उनखे लबैक चवंदासीं, एक्सेप्ट कंदासीं। नेचुरली नून लीग बि एक्सेप्ट कंदी। हाणे ॿियो त अहिड़ो वे कोन्हे जेको असां चीज़नि खे हेठि मथे कयूं, ऐं असीं न चाहींदासीं त की अहिड़ा तसाद थियनि हिते शयूं ॿियूं कुझु थी वञनि। असल जेको जहिड़ो मार्केट में जेको असां ॿुधूं पिया मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते के रीराइट ऑफ 73 कॉन्स्टिट्यूशन, हिन आइन खे ख़तमु कयो वञे, नओं आइन ठाहियो वञे। हिकिड़ी ॻाल्हि मार्केट में इहा हले पई, ॿी मार्केट में हले थी त फाइनेंशियल एमरजेंसी लॻे न ऐं 24 में इलेक्शन्स थियनि। टी जेका आहे असां केयरटेकर गवर्नमेंट जेका असां अचे, टेक्नोक्रेट गवर्नमेंट सॉरी न टेक्नोक्रेट गवर्नमेंट माना चीज़ूं ॿियूं आहिनि। उहो माना न मुस्लिम लीग जे हथ में रहंदी, न पीपल्स पार्टी जे, न PDM जे,
पोइ सम्झो 5-7 साल छुटा त असांखे को अहिड़ो कमु न करणु खपे पॉलिटिकल पार्टी जे वर्कर जे हिसाब सां चवां थो जंहिंमें को केयरटेकर सेटअप अचे जेको इलेक्शन्स खे वधाए छॾे ऐं चीज़ूं तसाद पासे वञनि ऐं उनमें इमरान ख़ान खे बि कुझु कोन मिलंदो न असांखे मिलंदो पाकिस्तान जो अवाम वेदन ऐं रोलनि में वेंदो ऐं पोइ उन में रिकवरी जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त 2 साल लॻी था वञनि ऐं उन वक़्तनि में हिकिड़ा क्रिस्मेटिक लीडर्स हुआ भुटो शहीद हो या बेनज़ीर शहीद हुई या जेके ॿिया माण्हू हुआ हाणे चीज़ूं इंटरनेशनली 21 सेंचुरी में नौजवाननि जो चीज़ूं ॿिए पासे वेयूं हलियूं आहिनि चीज़ूं ॿियूं इंटरनेशनल मां ॻाल्हि थो कयां त बहितर आहे त हालात खे ठही वञनि त सुठी ॻाल्हि आहे एज़ अ पॉलिटिकल वर्कर ऐं पीपल्स पार्टी इलेक्शन ते बिलीव करे थी अदालत जेको फ़ैसिलो कंदी असां क़बूल कंदासीं ठीकु हालात ठही वञनि त बहितर आहे पर ज़ाहिर आहे उन जे लाइ जेके एफर्ट्स आहिनि उहे तमामु घणो मैटर कंदियूं त उहे प्रैक्टिकली जेके एफर्ट्स हूंदियूं तमामु घणो मैटर कंदियूं ईंदड़ ॾींहंनि में उहे नज़र ईंदियूं डॉक्टर साहब वरी महिरबानी मां प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढियो नाज़िर सिद्दीकुल फारूक साहब ऐं एजाज़ मार साहब जो कि प्रोग्राम सां गॾु शरीक हुआ उन्हनि जी तमामु घणी महिरबानी गुफ़्तगू बाबति पंहिंजी फीडबैक असांखां आगाह कजो वरी सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ूअ महिमाननि सां गॾु तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़